असांजा माण्हू जेको आहे ट्रैक्टरनि खे ॾाढो सिंगारे सजाए वरी पटियूं लॻाए चमक पटियूं लॻाए झालरूं लॻाए ॾाढो ट्रैक्टर खे सिंगारे माना लाइटूं वाइटूं एॾा वॾा सिस्टम लॻाए लाउड स्पीकर वॾा भला लाउड स्पीकर MP3 टेप रिकॉर्डर लॻाए पोइ उस्ताद जलाल चढ़ी जी कैसेट हलाईंदा। त बाबा हाणे ट्रैक्टर असां वरितो आहे नओं भलो ट्रैक्टर वरितो आहे तमामु प्यारो मेसी जो ट्रैक्टर वरितो आहे रूसी ट्रैक्टर वरितो आहे बाबा हलाईंदासीं कलाम जेको उस्ताद जलाल चढ़ी जा। पोइ साईं हेॾा वञे पियो ट्रैक्टर हलकाइनि त बाबा बाबा उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम पिया हलनि। हेॾा जेको गोबल पियो लॻे त वरी उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम पिया हलनि। साईं राति जो ॿनी में जेको खेड़े पियो त वरी उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम। परे खां हाणे राति जो 3 बजे 2 बजे 12 बजे साईं परे खां ख़बर पए पई त बाबा उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम पिया हलनि। हाणे इहो सैयद साले मोहम्मद शाह पियो चए त बाबा मां वियुसि हेॾे जेको आहे ठठे ॾे त हुते राति जो 12 बजे खां पोइ जेको उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम पिया हलनि ट्रैक्टर ते। हाणे एॾो मशहूरु माना उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम जेको आहे घणो जेको वॼाया आहिनि जेके उहे ट्रैक्टरनि वारनि वॼाया जर जंग में वॼाया उस्ताद जलाल चढ़ी हेॾा कैस्टूं रिलीज़ करे हेॾा ट्रैक्टर वारा वॼाइण शुरू कनि। बाबा कैस्टनि जा वॼा लॻी पई बसि पूरे सिंध में ट्रैक्टर वारा जेके उस्ताद जलाल खे वॼाइनि पिया ऐं उस्ताद जलाल खे एतिरो चाहिनि पिया जो माना हर ट्रैक्टर में उस्ताद जलाल चढ़ी जूं 100 कैस्टूं पयूं हुजनि। हवाए कैस्टूं छो रखियूं अथव उस्ताद जलाल चढ़ी जूं? बाबा असां उस्ताद जलाल चढ़ी जा आशिक़ आहियूं। असां उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम ॿुधंदा आहियूं आशिक़ आहियूं। उस्ताद जलाल चढ़ी जी कैस्ट न हुजे त असांखे निंड खणी वञे। पोइ हर केरु लॻाईंदो गोबल केरु लॻाईंदो राति जो ॿनी केरु खेड़ींदो। हाणे छा आहे जो उस्ताद जलाल चढ़ी जो कलाम हलाए था छॾियूं चांहि वांहि पी उस्ताद जलाल चढ़ी जो कलाम हलाए थो सॼी राति जाॻूं था बसि उस्ताद जलाल चढ़ी जी खड़ताल वॼे पई अख़्तारो वॼे पियो कलाम हलनि पिया। पोइ असां बि हलूं पिया बसि जाॻूं पिया ऐं उस्ताद जलाल चढ़ी पाण ॿुधाए पियो त मुंहिंजो जेको कलाम जेको आहे उहे जेके ट्रैक्टरनि वारनि घणो वॼाया ट्रैक्टरनि वारनि तमामु घणो हलाया कलाम मुंहिंजा। ऐं उस्ताद जलाल चढ़ी वियो त मां सलाम थो पेश कयां ट्रैक्टर वारनि खे पूरे पाकिस्तान जे ट्रैक्टरनि खे सिंध वारनि खे ख़ासि तौर ते माना उन्हनि मुंहिंजे कलामनि खे तमामु घणो हलायो ऐं मुंहिंजी कैस्टनि खे तमामु घणो मशहूरु करण में ट्रैक्टर वारनि जो तमामु घणो हथु आहे। हाणे झर जंग में तव्हां अॼु बि वेंदो ॿाराड़ी में तव्हां किथे बि हलिया वञो त उस्ताद जलाल चढ़ी जा कलाम हलाइण वारा जेके हूंदा वधि मां वधि जेके हूंदा उहे ट्रैक्टर वारा हूंदा। हाणे त ॿिया फ़नकार हेॾे होॾे अची विया न पर उस्ताद जलाल चढ़ी अॼु बि जेको आहे मुक़ाबले ते पहिरें नंबर ते आहे। ॿाराड़ी में तव्हां वेंदो त उस्ताद जलाल चढ़ी खां सवाइ ट्रैक्टर ते मजाल जो कलाम हले। ट्रैक्टर वारा अहिड़ी था मोहबत कनि हुनखे ॿी कैस्ट ॾिने चवंदो त बाबा कैस्ट खे बाहि ॾींदुसि पर कोन हलाईंदुसि इहा हीअ कैस्ट जेको जेको असां ट्रैक्टर वरितो आहे इहो जलाल चढ़ी कैस्टनि जे लाइ वरितो आहे। हिन ट्रैक्टर ते हलंदी कैसेट त उस्ताद जलाल चढ़ी जी कैस्ट हलंदी। अञा ताईं पुराणा टेप जेके उहे ट्रैक्टरनि ते माना फिट कराए वेठा आहिनि। वरी MP3 जो दौरु अची वियो त वरी MP3 भलियूं MP3 लॻाए लाउड स्पीकर वॾा वॾा ज़बरदस्त लॻाए पोइ हुन में साईं वॾी बैटरी रखी 100-150 वारी बैटरी जेका लॻाए पोइ हुन में डायरेक्ट लाइनूं लॻाए बाबा हल कैस्ट उस्ताद जलाल चढ़ी जी कैस्ट जो आहे या ट्रैक्टर ट्राली राति जो गोबर 16 थाली तोबा वॾी मुंहिंजी हालत आहे मूंखे टाइम मिले नथो जानी तोॾे कीअं अचां मां। माण्हू मस्तु थी झूमनि पिया त बाबा उस्ताद जलाल चढ़ी जो कलाम ॿुधंदासीं त बाबा उस्ताद जलाल चढ़ी जो कैस्ट बाबा ॿनी बाबा खेॾण आयो बाबा ठीकु आहे बाबा कैस्ट खणी आयो उस्ताद जलाल चढ़ी जी? हा बाबा कैस्ट तो वटि आहे वॉल्यूम नओं आहे त पोइ भले ॿधी मुंहिंजी खेड़ पोइ भले गोबल लॻा बाक़ी कैस्ट कोन अथई पोइ मां ॿियो ट्रैक्टर वारो घुरायां थो। न बाबा उस्ताद कैस्टूं ईअं कोन्हे कैस्टूं जाम पयूं उस्ताद जलाल चढ़ी जूं ॾिस हा पोइ सही आहे बसि के तोखे बाबा इजाज़त आहे। त माण्हू जेके ज़मीदार हूंदा हारी हूंदा उहो पहिरियों ट्रैक्टर वारे खे ॾिसंदा त पोइ हिन वटि जलाल चढ़ी जी कैस्ट आहे या न आहे। अब कैस्ट आहे सुरीली कैस्ट आहे त पोइ भले वॼाए पोइ उहो जॾहिं मां हर का ईंदो हेॾे होॾे त वरी मालिक वेंदो बाबा भई घरां चांहि ठाराईंदो वॾी थरमास चांहि फुल भराए ईंदो बाबा हाणे चांहि पियो बाबा अचो चांहि पियो वरी चांहि वरी मानियूं वरी खाधा पीता माना उस्ताद जलाल चढ़ी सॼी राति सियारे जी राति हुजे सॼी राति पियो कलाम हले गर्मी जी राति हुजे त सॼी राति पियो कलाम माना हुननि जो ट्रैक्टर हले कलाम पिया हलनि। परे खां ॿुधण पियो हले त बाबा वली मोहम्मद जो ट्रैक्टर हुन पासे पियो हले हाजी खैर मोहम्मद जो ट्रैक्टर हिन पासे पियो हले नथू फ़कीर जो ट्रैक्टर हुन पासे पियो हले
साईं सावल साईं जो ट्रैक्टर आहे जेको हुन पासे पियो हले, पर आवाज़ु परे खां ॿुधण में ईंदो। ऐं केस्टूं हिक ॿिए खां वठंदा हुआ, बाबा तूं केस्ट ई वठ त मूंखे ॿी वाले में ॾे त वञी वॼायां, थोरी झूम आया माण्हुनि खे। पोइ राति जो माण्हू चवंदा त बाबा उस्ताद तो जेको आहे वरी केस्ट हली हलाई, ख़ैर मोहम्मद माण्हू हीअं वरी दाद ॾींदा त बाबा उस्ताद जलाल चंद जी केस्ट हलाई। त पोइ उस्ताद जलाल चंद खे जेको मशहूरु करण वारा जेको हुआ ट्रैक्टर वारा हुआ, ऐं उस्ताद जलाल चंद ट्रैक्टर वारनि खे सलाम ॾींदा त बाबा हीउ मुंहिंजो सलाम आहे सभिनी ट्रैक्टर वारनि खे। त नालो कंहिं कंहिंजो वठां, पर सभु जेके ट्रैक्टर वारनि मूंखे वॼायो ऐं मूंखे मशहूरु कयो, मुंहिंजो हुनखे सलाम आहे। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो थो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी वीडियो खे शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।